नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ईंदड़ सिंध असेंबली इजलास में अपोजिशन मेंबरन तरफा ऐवान में खट खणी अचण ते स्पीकर आगा सूरत दुरानी तहरीक इंसाफ जे मेंबरन खिलाफ कार्रवाई कंदे 8 मेंबरन जी सिंध असेंबली इजलास में शिरकत ते पाबंदी लागू करे छॾी। उन हवाले सां सिंध असेंबली सेक्रेटरी स्पीकर जी मंजूरी खां पोइ हुकुमनामो जारी करे छॾियो आहे, जंहिं में चयो वियो आहे त सूमर ते थींदड़ सेशन में तहरीक इंसाफ जे मेंबरन ऐवान जे तक़दुस ऐं पार्लियामेंट जे रवायत खे नुक़सान पहुचायो आहे। हुकुमनामे मूजिब पाबंदी ईंदड़ इजलास में शिरकत ते लागू कई वई है। जिन मेंबरन मथा पाबंदी लागू कई वई है उन्हनि में तहरीक इंसाफ जे सिंध असेंबली में पार्लियामानी अगवान बिलाल अहमद, सईद अहमद, राबिस्तान खान, राजा अजहर, अरसलान ताज, मोहम्मद अली अज़ीर, अदील अहमद ऐं शाहनवाज जदून शामिल आहिनि। इहे मेंबर सिंध असेंबली जे ईंदड़ इजलास में शिरकत न करे सघंदा। कार्रवाई रूल 233 ऐं 257 जे तहत उन मेंबरन जे गैर मुनासिब रवैये के खिलाफ कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।